ज़िंदा क़ौमूं कॾहिं पंहिंजे रहबरनि, लेखकनि ऐं शाइरनि खे नाहिनि विसारींदियूं। सो उन ई सिलसिले में असां पोईं सदी जा माण्हू जे उनवान सां उन्हनि खे यादि करणु ऐं ईंदड़ नसुल जी वाक़फ़ियत जे लाइ हिकु नंढड़ी कोशिश, इन उम्मीद सां त मन इहो पोरियो क़बूल पवे ऐं ईंदड़ नसुल पंहिंजे हिकु शाहूकार अदबी विरसे खां आगाह थी सघे। पोईं सदी जा माण्हू जंहिंमें असां अदबी तारीख़नि खे नज़र में रखी उन्हनि शाइरनि ऐं लेखकनि खे शामिल करियूं पिया जेकी सिंधी अदब जी कहकशां जा चमकंदड़ सितारा आहिनि, जिनी पंहिंजी तख़लीक़ जी रोशनी सां केतिरनि ई ॿियनि सियारनि खे रोशन कयो आहे। नाज़वारनि जी ॿोली नई आहे नित, नाज़वारनि जी ॿोली निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली नई आहे नित, नाज़वारनि जी ॿोली निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। नारायण श्याम। नारायण श्याम वलद गूकलदास नागवाणी 22 जुलाई 1922 ते ॻोठ खाही कासिम ज़िलो नौशरो फिरोज़ सिंध में जनम वरितो। शुरूआती तइलीम पंहिंजे ॻोठ में ऐं पोइ वधीक तइलीम BA 1942 BJ सिंध साइंस कॉलेज कराची मां हासिलु कयाईं। पहिरीं 1945 ऐं 46 में नौशरो फिरोज़ में फारसी जो उस्ताद मुक़ररु थियो ऐं विरहाङे खां पोइ दहली पोस्ट ऐं टेलीग्राफ या ऑडिट ऑफिस में क्लार्क तौरु भर्ती थियो ऐं 1980 में हेड क्लार्क जे उहिदे तां रिटायर कयाईं। नारायण श्याम DG सिंध कॉलेज कराची में सिंधी अदबी सर्कल जे बुनियादु विझंदड़ ऐं सरगर्म कारकुननि मां हिकु हो। DG सिंध कॉलेज जे सिंधी अदबी सर्कल में विरहाङे खां थोरो अॻु नारायण श्याम, शेख याज़, हरी दिलगीर ऐं शेख राज़ जदीद सिंधी शाइरी जो बुनियादु विधो। इन्हनि सिंधी शाइरी में नवां तजुर्बा कया ऐं नवनि सिन्फ़नि जहिड़ोक आज़ाद नज़म, सानेट ते वधीक ध्यानु ॾिनो ऐं सिंधी शाइरी जे लाइ नयूं वाटूं जोड़ियूं। जो पहिरियों मजमूओ 1953 में हरी दिलगीर जी शाइरी सां गॾु मागपुड़ा जे नाले सां छपियो। मागपुड़ा में शाम जी अवाली शाइरी ऐं तजुर्बाती शाइरी शामिल आहे, जंहिंमें आज़ाद नज़म, सानेट, तराइल, नज़म वग़ैरह शामिल आहे। शाम जी शाइरी जो ॿियो मजमूओ पनखड़ियूं जे नाले सां 1955 में छपियो, जंहिंमें संदसि 1953 ऐं 54 वारी शाइरी पिणु शामिल आहे। शाम जो टियों मजमूओ रंग रती लहर 1956 में छपियो। हिन मजमूए में रुगो गज़ल अथसि। रंग रतीअ लहर खां सवाइ वारी भरियो पलांद 1968, आछींदे लजमरा 1972 ऐं महकी वियल सुबुह 1983 पिणु गज़लनि ते मुश्तमिल आहिनि। रोशन छांवरो 1962 ऐं माक भिना राबेल 1964, न सुरंग न ससुरहाण 1987, ॾात ऐं हयात 1988, राहूं पंध पियूं 1998, निकिरियो आहे नींहं 1999 शामिल आहिनि। पोयां ॿई मजमूआ सिंधी शाइरी जे मजमूअनि मां चूंडियल शाइरी ते मुश्तमिल आहिनि, जेकी मुस्तफ़ा नागराज जा मुरतब कयल आहिनि। शाम सिंधी शाइरी जो सरमोड़ शाइर हो। संदसि शहर में जज़्बनि जी नरमी ऐं गर्मी ऐं सिट सिट में वहंदड़ सिंधूअ जी धीमी रवानी आहे। शाम न रुगो गज़ल पर शाइरी जी हर हिकु सिंफ़ में पंहिंजे लफ़्ज़नि जो जादू जॻायो ऐं नवां नवां तजुर्बा कया। सिंधी शाइरी जा ॿ वॾा शाइर, जंहिंमें नारायण श्याम ऐं शेख याज़, जेकी हिकु सुठा दोस्त बि हुआ ऐं गॾु पढ़ंदा हुआ, ऐं जॾहिं विरहाङो थियो तॾहिं शेख याज़ हिन खे पाणी वारे जहाज़ ते अलविदा करण बि आयो। शेख याज़ लिखियो हो त उन वक़्त खां वठी हिन वक़्त ताईं 41 सालनि में हू मूंसां फ़क़ति हिकु भेरो मिलियो आहे। जॾहिं मां 1963 में बम्बई वियो हुउसि त हू मुंहिंजे अचण जो ॿुधी दहली मां बम्बई आयो हो ऐं मूंसां कुझु अदबी कचहरियुनि में बि गॾु हो। जॾहिं 1965 पाक भारत जंग लॻी त
शेख अयाज़ नारायण शाम खे अलामत बणाए पंहिंजो मशहूरु नज़म लिखियो। पंहिंजो विछोड़ो साण खणी नारायण शाम 10 जनवरी 1999 ही दुनिया छॾी। अंदरि जे अहसास जी शिदत मंझां जॾहिं नारायण शाम खे पंहिंजो घर, पंहिंजो ॻोठु, पंहिंजो वतन यादि थो अचे, अंदरि वढ खाई जज़्बा ज़ब्त खे सट ॾेई ईअं उभरनि था ऐं सिंधी अदब जे आसमान ते लालाण जो रूप धारीनि था। अलाए कंहिं घड़ी उन मां शाम निकितासीं, अलाए कंहिं घड़ी उन मां शाम निकितासीं, वतन वरण त छा सरहद ॾिसण बि नसीब न थी। उन वक़्त खे, उन घड़ीअ खे शाम निंदियो आहे, जंहिं वक़्तु पंहिंजा झा छॾे, पंहिंजो वतन छॾे, पंहिंजो विरसो छॾे, पंहिंजे वॾड़नि जा माॻ छॾे निकिता। यकीनन उहा घड़ी निभागी हुई, जंहिंमें उन्हनि पंहिंजो सभु कुझु विञायो। उन विछोड़े जो दर्द, उन जो सोग शाम खे ज़िंदगी जे हर पल में झोड़ींदो रहियो। उभ में अखियूं खुपायूं चांडोकीअ खे ॾिसंदे, जॾहिं नौशरो फ़िरोज़ जे खाही कासिम जे गीतनि खे यादि थो करे त संदसि तख़लीक़ घणनि जूं अखियूं वालियूं करे छॾे। शाह साईं जे रिसाले खे पढ़ंदे पंहिंजे वतन खे यादि थो करे। अॼु शाह जे रिसाले ते नज़रूं खुपी वियूं, अॼु शाह जे रिसाले ते नज़रूं खुपी वियूं, मोटी सदियुनि खां पोइ ॼण सिंध मूं ॾिठी। विरहाङे नारायण श्याम खे सिंध खां जुदा कयो। उहा जुदाई जिस्मानी हुई, पर हू रूहानी ऐं फ़िक्री तौर ते कॾहिं बि सिंध खां धार न थियो। ऐं सिंधी हुनजो अक़ीदे ऐं ईमान जो जुज़ु हुई। ऐं धरती खां जुदाई जो दर्द हुन जे शेरनि में वाज़े तौर ते मिले थो। अला ईअं न होए, अला ईअं न होए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे, अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध सिंध वारनि जी ॿोली, त हुई सिंध सिंध वारनि जी ॿोली। निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली, नई आहे नित नाज़वारनि। हुजे जा खाण खूबियनि जी, हुजे जा खाण खूबियनि जी, ऐं ऐबन खां बिनह ख़ाली। न पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी, न पंहिंजी शाइरी अहिड़ी। चतियूं लॻल रंगीन केॾियूं उन ते आस जूं, चतियूं लॻल रंगीन केॾियूं उन ते आस जूं। ही दिलि आहे कीअं ॼण गोदड़ी फ़क़ीर जी।